वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। मूंखे हिन शामीअ ते अॻे ई घणी कावड़ हुई। बहितर जो इहा लुची हरकत कई थिए न, ईअं सम्झ बंदड़ बाहि ते पेट्रोल हारियो अथई। कुछ भी थी वञे, मां हिकु दफ़ो हुन सां ज़रूरु मिलंदुसि। अगरि मिली न सघी त फोन ते ॻाल्हाईंदुसि। ख़बर त पए हुनजे ॻाल्हाइण सां कहिड़ो वर्ताव थो मिले मूंखे हुनजो। जेकॾहिं तोखे कमु करण जो एॾो ई शौक़ु आहे न, त पोइ शाम जो विजार खान मूंखे लाक में घुर्जे। पोइ मूं घुरियो इनाम अची वठी वञजांइ। सरदार शामिर खान, विजार खान खे खणण लाइ मूंखे ठोस सबूत त घुर्जे। को केस, का दां, का कूक, का FIR। हुन मरहूम साले जी भेण खे किडनैप कयो आहे। मां छोकिरी खे बयान लाइ मोकिलियां थो। तूं उनखां बयान रिकॉर्ड कराए वठजांइ, बल्कि तूं उनजे घर वञी बयान रिकॉर्ड कराए अच। नोरोज़ समझण जी कर। विचार खान खे मारण को आसान कम न आहे। सोडा, जगरे माण्हू पंहिंजे सिर तां हथ खणे, कुछ भी मुश्किल न आहे। हा, तू शायद सही तो चई। मां सही न, पर तसदी सां थो चवां त साले जा सभु दोस्त कुटी खाइण वारा मजनू हुआ। जेकॾहिं रत ॾियण वारो को हुजे हा, हींअर ताईं हुनजो पलांत रहियल कोन हुजे हा। सोडा, सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।